बाने वटि जा बि शइ आहे सा रब जी अता ऐं सखा आहे। इहे बाने जे मथां अल्लाह जूं नेमतूं आहिनि। वमा बिकुम मिन निअमतिन फमिनल्लाह। अव्हां वटि जा बि नेमत आहे सा सभु अल्लाह जे तरफ़ां आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला जूं लातादाद इंसान जे मथां नेमतूं आहिनि, पर ही जिस्म जेको हज़ारे नेमतनि ते मुश्तमिल आहे। ही अखियूं, ही कन, ही ज़ुबान, ही दिल वो दिमाग़, इहे सभु अल्लाह जी ॾिनल नेमत आहिनि। ही हथ ऐं पेर बि अल्लाह जी नेमत आहे। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं इन्हनि उज़वनि में ऐब हुजे हा, इंसान मुश्किल तंगी में हुजे हा, तो इन्हनि नेमतनि जो क़दुरु उन खां पुछो जन वटि इहे नेमतूं कोन्हनि। अल्लाह अव्हां खे नेमतनि सां नवाज़ियो आहे त अल्लाह जो शुक्र अदा कयो। वश्कुरू निअमतल्लाहि इन कुंतुम इय्याहु तअबुदून। अल्लाह जे नेमतनि जो शुक्र अदा कयो अगर अव्हां उन जी इबादत कयो था।